लाड़काणे में इंतजामिया की नाअहली सबब गटर खुलियल हुअण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। केतिरनि मासूम ॿारनि जी गटरनि में किरी फोत थियण बावजूद इंतजामिया अघोर निंड सुतल आहे। उन हवाले से रिपोर्ट कर रहियो आहे इशफाक अली सांढाणो। लाड़काणे में म्युनिसिपल इंतजामिया की गफ़लत सबब बैंस कॉलोनी में मासूम बाड़ी मधिया गांचो जी गटर में किरी फोत थियण वारे मामले जो हाई कोर्ट पारां नोटिस वठण बाद डिप्टी कमिश्नर लाड़काणे तरफां गटरनि नालियुनि ते ढक लॻाइण वारी पेश कयल रिपोर्ट कूड़ी निकिती। शहर जे ओल्ड ट्रैंक चौक, नईंदेरो चौक, ओल्ड हेड ब्रिज हेठां स्टेशन रोड, मेन मच्छी मार्केट, रेशम गली, बाकरानी रोड, अलाहाबाद, लाहौर माला समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइम गटरनि खे ढक न अची सघिया आहिनि, जंहिंजे करे हादसा मामूल बणिजी विया आहिनि। इन हवाले सां शहर जे सुजाग धुरिन आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो आहे त ही जेके गटर खुलियल आहिनि, ही ॿारड़ा मासूम नंढड़ा जेके स्कूल वञनि था, उहे अचानक जेको आहे गटरनि में हलिया था वञनि। ख़ुदा कारण इन नंढड़नि मासूमनि ते रहम कयो। इन मासूमनि असांजा बच्चा आहिनि, को इतफाक़ सां किरी थो पए, उनखे कढण लाइ केतिरो परेशान थी था वञो। मासूमनि जूं ज़िंदगियूं बचायो। काफ़ी दफ़ा गाॾियूं किरियूं हुन में, काफ़ी दफ़ा हिकु दफ़ो ॿार किरियो आहे, मोटरसाइकिलियूं किरियूं हुन में। सम्झो त मसइलो त आहे तक़रीबन। इहे सिर्फ़ु असां वटि न, सिर्फ़ु तक़रीबन सॼे शहर में आहे इहो मसइलो। हिते छोकिरा किरी था पवनि, माण्हू निमाज़ी अचनि था, हुननि जा लटा ख़राब था थियनि, रोज़ दुकाननि ते असरु थी वियो आहे। ॾिसो था पाणी असांजे दुकान जे ॿाहिरों बीठो आहे, इहे अचनि था म्युनिसिपालिटी वारा पाणी कढी था वञनि, पर कलाक खां पोइ वरी पाणी नाले मां निकिरी थो अचे। हिते नाले जो बंदोबस्तु कयो नथो वञे, सालनि खां ईअं थो हले पियो सिस्टम। इन्हनि गटर मां वॾे में वॾो नुक़सानु इहो ई आहे, नंढड़ा ॿार जेके सुबुह जो स्कूल वञनि था, ॾिसंदा खेॾंदा वञनि था, त उहे गटर में किरी था पवनि। नंढड़ा ॿार मासूम जेके पढ़नि था, उन वीचारनि जे लाइ ॾियारी मुसीबत आहे। उन्हनि जा कपिड़ा ख़राब, ॿियो निमाज़ी माण्हू अचनि था, उन्हनि जे लाइ कपिड़ा पलीत। असांजे लाइ रोज़ी रिज़्क में सफ़ा तंगी पइजी वई आहे। असां ग़रीब माण्हू अॻे महांग बि लॻी पई आहे, केतिरी महांग बि लॻी पई आहे। लखे रुपया ढकनि जे ख़र्च में ॾेखारे हड़प कया विया आहिनि। अक्सर इलाइक़नि में गटर मथां ढक न आहिनि लॻाया विया, जेकॾहिं उहे लॻल हुजनि हा त मासूम जानियूं ज़ाया न थियनि हा। कैमरामैन शहरयार अली ओडे सां गॾु इशफाक अली सांढाणो, आवाज़ टीवी न्यूज़, लाड़काणो।